जी बिल्कुल यासिर कोरोना जी बचाव लाइ लॻियल लॉकडाउन खे अॼु 35 ॾींहं मुकमल थियण वारो आहे जॾहिं त 35 ॾींहं गुज़रण बावजूदि कराची जा शहरी जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उहे हिन वक़्त ताईं बंदि आहिनि पर हीउ लॉकडाउन जेको जुज़वी लॉकडाउन तौरु थी वियो आहे छाकाणि त लॉकडाउन में नरमी सबबि जेके ट्रैफ़िक तव्हांखे नज़र ईंदी उन सां गॾोगॾु जेके शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उहे पिणु कुझु खुलियल नज़र ईंदा छाकाणि त लॉकडाउन में नरमी सबबि इहे माण्हू जेको आहे सो शहर में घुमी रहिया आहिनि जॾहिं त घरनि खां ॿाहिरि निकिरी रहिया आहिनि पर मां वाज़े कंदो रहां त जेकी कोरोना वायरस जी तेज़ी सां जेको फैलिजण वारो अमल आहे उहो रोकी न सघियो आहे जेको आहे रोज़ जी बुनियाद ते तक़रीबन 100 खां 200 ताईं जेके केस ज़ाहिर थियनि पिया हिन वक़्तु जेको आहे सो कराची जे मेन शहर आहे फैसल ते असीं मौजूदु आहियूं पर तव्हां मूंखे मुंहिंजे बैकग्राउंड ॾिसंदो त गाॾियुनि जी आमद रफ़्त जारी आहे ट्रैफ़िक जारी आहे मुकमल तौर ते लॉकडाउन ते अमल जेको न कयो पियो वञे ऐं हिन वक़्तु ख़ासि तौर ते जुज़वी लॉकडाउन थी वियो आहे जंहिंखां पोइ शहरी जेको आहे सो पंहिंजे कमकार साॻे जेको आहे सो शहर निकिरनि पिया उन सां गॾोगॾु इहो पिणु वाज़े कंदो आहे त सिध हुकूमत पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त जेको आहे सो हाणे लॉकडाउन में सख़्ती कई वेंदी जंहिंखां पोइ सुबुह जो 9 खां वठी शाम जो 3 बजे ताईं जेके नंढड़ा वापारी आहिनि उन्हनि खे इजाज़त ॾिनी वेंदी त उहे दुकान खोलनि उन खां पोइ उन्हनि खे मुकमल तौर ते बंदि करे शाम जो ऐं राति जो मुकमल तौर ते दुकान बंदि रखिया वेंदा जी।